Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. कौमी असैम्बली जे मेंबर जी नाअहली बाबति आर्टिकल 63A जी तशरीह लाइ हुकूमती रेफरेंस दाख़िल कराइण लाइ अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट पहुची वियो। सदर आरिफ अलवी रेफरेंस जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाअहली जी मुद्दत जे तइयुन जी सिफ़ारिश मुसविदे जे अहम नुक़्तनि मूजिबि अदालत खां राय वरिती वेंदी त आर्टिकल 63A जी कहिड़ी तशरीह क़ाबिल क़बूल आहे। छा मेंबर्स खे पार्टी पॉलिसी जे उबतड़ वोट ॾियण खां नथो रोके सघिजे? छा पार्टी पॉलिसी जे उबतड़ वोट ॾींदड़ ताहयात नाअहल थी वेंदो? बाग़ी मेंबर्स जो वोट ॻणप में शुमार थींदो या न? फ्लोर क्रॉसिंग या हॉर्स ट्रेडिंग रोकण लाइ वधीक कहिड़ा क़दम खणी सघजनि था? बेएतमादी रिथ ते क़ौमी असैम्बली जो इजलास सॾाइण जी आइनी मुद्दत जो अॼु आख़िरी ॾींहुं। हुकूमत तरफ़ां इजलास 25 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो। 25 मार्च ते बि मरहूम MNA लाइ दुआ घुरण बैदि इजलास मुलतवी कयो वेंदो। बेएतमादी रिथ पेश न थींदी। स्पीकर अॻु ई चई चुको आहे त हू इजलास घुराए जेसीं ताईं चाहे मुलतवी करे सघे थो। ऑपोज़िशन हुकूमती क़दम खे ग़ैर आइनी करार ॾेई क़ानूनी कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। बेएतमादी रिथ समेत ॿियनि अहम मामलनि ते मुशावरत कई वेंदी। क़ौमी असैम्बली जो इजलास सॾाइण खां पोइ वारी सूरतहाल ते हिकमत अमली तइ कई वेंदी। कराची में तहरीक इंसाफ जे बाग़ी MNA डॉक्टर रमेश कुमार जे घर ॿाहिरां एहतजाज ऐं हंगामे जे इल्ज़ाम में PTI जा 2 कारकुन गिरफ़्तार। बोर्ड बेसिन थाणे ते केस दाख़िल। FIR में PTI जे 2 MPs शाहनवाज़ जदून ऐं सईद आफ़रीदी खे बि नामज़द कयो वियो। PTI कारकुननि तरफ़ां थाणे आॾो एहतजाज। गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो बंदि न थियण जी सूरत में CM हाउस जे घेराव जी धमकी। OIC जे परदेही वज़ीरनि जो इजलास सुभाणे खां शुरू थींदो। इस्लामी बैंक जे सदर समेत ॿिया परदेही महिमान इस्लामाबाद पहुची विया। ऐं सऊदी अरब में बि पाकिस्तानी शहरनि बसंत रुत मल्हाए सहरा में लगड़ उॾारे बोकाटा कया। पाकिस्तानियुनि परदेस में पंहिंजे देश जी यादि ताज़ा करे छॾी। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।